किन सुता कॾहिं खरकनाल आहे ओसीड़ो आहे खावड़ी कपंद जो। अॼु सिंध जो हिकिड़ो खावड़ी किरदारु, ख़ासि करे सिंधी बालक साहत सिंधी ॿाराणे अदब जो तमामु वॾो नालो। 15 किताब छपियल आहिनि ॿाराणे अदब जे हवाले सां। किताब आहिनि साईं ग़ुलाम गाज़ी शिकारपुर ज़िले सतारा खां साईं पंहिंजी भरपूर अॼु ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं सिंधियत जी संगत जो मर्कज़ी अॻवान बि रहियो आहे। अॼु असांजे गामशोरे में साईं जो अचणु थियो। साईं खां मुख़्तसिर जो तव्हांखे ज़रिए असां कंदासीं संदसि इल्मी ख़िदमतुनि जे हवाले सां। 1972 जो ज़मानो आहे जॾहिं मां हिकु मैट्रिक में दुकान देसिया स्कूल घुर्जी में पढ़ंदो हुयुसि। उन दौरान मूंखे बि शौक़ु थियो त मां कुझु न कुझु जेको आहे न लिखां। उन वक़्तु 2-3 त शयूं लिखियूंसीं असां। पोइ साईं निसार बज़मी साहिबु वेझो हुयो, पोइ मां वरी उन वटि वरी सिखणु वियुसि। त इहो अंदाज़ो आहे त 15 खां 20 साल साईंअ सां मुंहिंजी जेका सो प्रोग्राम जेका कचहरियूं ते थींदी हुई, साईं जेका शइ ॿुधाईंदो हुयो त उन ते अमल थिए पियो। इल्मु उरूस ते उहो वधीक चवंदो हुयो त भाउ तव्हां सिखो, ऐं माशाल्लाह हिन वक़्तु ताईं त उहो सिखियोसीं। पोइ मुंहिंजो 1992 में किताब छपाइण जो शौक़ु थियो त मां किताब हिकिड़ो छपायां। पोइ ॿार गुलनि जा हार पहिरियों किताबु हुयो जेको मुंहिंजो 1992 में छपियो। उन खां वठी करे कंहिं छपियो? इहो असांजी पंहिंजो ई हुयो इदारो। त उन खां पोइ असां हिन वक़्त ताईं सिंधी ॿाराणे अदब में 15 किताब मुंहिंजा छपिजी चुका आहिनि, जंहिंमें साइंस बख़्शे सूंहुं आहे, साइंस पई सम्झाए, रंगारंगी गीत आहिनि या सिंधी गीत आहिनि, मुर्कूं आहिनि, मुर्कंदड़ मुखड़ियूं आहिनि, रांदीकनि सां रांदि आहे। अहिड़ी तरह सां 15 किताब जेके आहिनि से हिन वक़्तु ताईं मां सम्झां थो त 15 किताब नज़म में कंहिंजा बि सिंध में न आहिनि। सिंध में माना इहा शइ न आहे। बाक़ी मुंहिंजा वॾनि जे हवाले सां 3 किताब आया आहिनि। तंद तंवार आहे, ज़ंजीर टुटी पवंदा आहे, ऐं हिकिड़ो नातुन जो किताबु हुयो महबूब ख़ुदा, जंहिंखे सदर पाकिस्तान तरफ़ां जेको आहे सो एवॉर्ड बि ॾिनो वियो। एवॉर्ड त काफ़ी सारा मिलिया आहिनि मूंखे सिंधी अदबी संगत तरफ़ां या अदबी बोर्ड तरफ़ां। हिकिड़ो किताबु हाणे बि अचे पियो असांजी धरती जे उनवान सां, उहो बि सिंधी अदबी बोर्ड छपाए थी पई। बाक़ी अलॻि मवाद मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त 15 खां 20 किताबनि जो मवाद असां वटि पियो आहे। कुझु शाइरी जेको आहे सो मूं उर्दू में बि कई, उनजो बि किताबु छपियो आहे, ऐं सराइकी ज़बान में बि 20 खनि नज़म मूं लिखिया आहिनि ॿाराणे अदब में। 2 किताब ब्राहवी ज़बान में मुंहिंजा तर्जुमो थी चुका आहिनि, उहे बि जल्द ईंदा। ऐं हाणे 3 किताब ॿारनि जे लाइ तर्जुमो आहे, उहे कहाणियुनि जा आहिनि, कंपोज़ थी विया आहिनि, उहे बि ईंदड़ साल ताईं अची वेंदा। जो मौज़ू जेको रहियो आहे उहो जीअं दोस्त चवंदा आहिनि त क़ौमी जज़्बो त उहे बि रहे थो। ख़ासि करे मुंहिंजो हर किताब जे अंदरि उहो क़ौमी जज़्बे जे हवाले सां, वतन जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां उन में जेको आहे सो नज़म मां ॾींदो ई ॾींदो आहियां। बाक़ी हमद आहे या नात आहे, उहा बि हर किताब जे मुंड में हमद आहे त बाबा अलाह जो नालो हुजे, नबी सां मुहबत आहे, ॿारनि सां वधि में वधि प्यारु आहे। मां इहा कोशिशि कंदो आहियां त जेतिरो थी सघे त ॿारनि जे लाइ लिखां। डॉक्टर ज़ुल्फ़कार आहे त डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल जा हिन वक़्त ताईं 14 किताब आया आहिनि ॿाराणे अदब में, जंहिंमें हिकु नसर में बि अथसि, हिकिड़ो तर्जुमो बि कयो अथई, बाक़ी किताब पंहिंजा अथसि। साईं अदल आहे उन जा 7 किताब आहिनि नज़म में, बाक़ी 2-3 किताब नसर में बि हुन जा आया आहिनि।
ॿियनि दोस्तनि जा एतिरा हूंदा आहिनि, कंहिंजा 2 आया आहिनि, कंहिंजो 1 आयो आहे, कंहिंजा 3 आया आहिनि। पर दोस्तनि खे लिखणु खपे। सीनियर दोस्त जेके आहिनि उहे बि लिखनि, नौजवान त उहो लिखे थो। वरी इदारनि जी बि पंहिंजी हो आहे त जेकॾहिं उन्हनि खे ॾियो त 2-2 साल लॻी था वञनि। जे कंहिं ते रहम अची वञनि त उहे महीने जे अंदरि उनखे किताब ई ॾेई था छॾनि। मुंहिंजी कोशिशि इहा आई त मां सदाईं नज़म में थो लिखां, पर नसुर में बि उन्हनि खे ॾियां। त नसुर में मां शुरूआति जेका कई आहे उहा कहाणीअ खां कई आहे त कहाणी कुझु तर्जुमो कयां, उहो किताब अची वञनि त पोइ बाक़ी अॻिते जेको आहे ॿिया बि कहाणियूं लिखी